Today you look so pretty. मुझे नेक्स्ट प्रोजेक्ट जी हीरोइन भी थींदी है ना? Of course, why not? इफ़ी, तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि पुछां? तव्हां मूंखे पंहिंजी फैमिली सां कॾहिं इंट्रोड्यूस कराईंदा? छाजे लाए? छा मतलब छाजे लाइ? ऑब्वियसली पंहिंजे रिश्ते जे लाइ। सुभाणे उन्हनि खे को ऑब्जेक्शन थी पियो त? You don't worry. मुझी जान मां तोसां गॾु आहियां। मां पाण ई घर वारनि खे फेस कंदुसि। You just chill. Smile. That's my girl. हेलो, सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। समीर, मूंखे इहो त ॿुधाइजो सुभाणे मुंहिंजा नाइट जा सीन केतिरा आहिनि? 3 खां 4 छो? समीर, ईअं नथो थी सघे त मुंहिंजा जेका नाइट जा सीन आहिनि उहे डे में शिफ्ट थी वञनि? में मुश्किल आहे। प्लीज़ न समीर, कोशिश कर, थी वेंदा। प्लीज़ समीर, फॉर मी। ठीकु आहे, मां ॾिसां थो। ॾिस न, करे वठ। मूंखे ख़बर आहे तूं करे थो सघीं। ठीकु आहे, थी वेंदो। थैंक यू समीर, थैंक यू सो मच। चङो, ठीकु आहे, मां ॾिसां थो। ॿियो को हुकुम? न, बस ॿियो कुछ भी न। अच्छा, त मां ईअं कंदमि, सुभाणे सुबुह जो जल्दी अची वेंदमि, जे मां जल्दी फारिग थी वञां। अच्छा, तू हिकिड़ो कमु कजे, मूंखे कॉन्टिन्यूटी जी पिक्चर्स जेके आहिनि व्हाट्सएप करे छॾिजे। ओके मैम, डन। थैंक्स अगेन समीर। अच्छा, बॉबी खे मोकिले छॾिजे, जे मां हितां ई रेडी थी डायरेक्ट सेट ते अचां। सो स्वीट ऑफ यू समीर। ओके, बाय बाय।
बता यार, सुमर भी न था ॼण। बेबी, आपको मोबाइल बज रहा है। बेबी। अटेंड करके देखना तो सही कौन है। ओके। बेबी, समीर भाई का फोन है। अच्छा, उन्हें बोलो मैं मेकअप करके आ रही हूँ। I'll be there in 20 minutes. ओके। हेलो। अस्सलाम वालेकुम समीर भाई। हाँ, वो बेबी कह रही है बस हम 20 मिनट्स में आ रहे हैं। जी कमरान भाई। हेलो यार, छा सीन आ? बस नैना जी थोड़ी देर में पहुंचण वारी आ, तव्हां भी पहुचो। यार तू पुॼी वियो आहे छा? मां रस्ते में आया, 5 मिंटनि में पहुंचा थो। यार ॻाल्हि ॿुध, हाणे नैना जी जीअं ई गाॾीअ में वेही रहे न, मूंखे फोन करे ॿुधाइजांइ, मां बि हुन वक़्तु पुॼी वेंदुमि, ठीकु आहे? ओके कमरान भाई। यार ॻाल्हि त ॿुध, ही भला छा सीन आहे? तुंहिंजी जेका हीरोइन आहे, इहा कम में घटि ऐं इफ़्तिख़ार में वधीक थी इंट्रेस्ट वठे। असांखे सिर्फ़ पंहिंजे कम सां कमु रखणु घुरिजे। वाह यार वाह, दिलि ते खणी वेठे, तुंहिंजो त चक्कर नथो हले कहीं नैना सां। ओके बाय। हल ओके बाय बाय। यार आज मेकअप थोड़ा लाइट रखना। वैसे ही बेबी आपको पता है मैं बहुत कम बेस यूज करता हूँ। मुझे पता है आपकी स्किन को जरूरत नहीं है। माशाल्लाह, आपकी स्किन तो इतनी अच्छी है और स्किन इतनी एक्ने होती है, छुपाना कवर करना मुश्किल हो जाता है। दिल तो चाहता ही नहीं है कि मेकअप हो। वो तो है। अच्छा, मैं सोच रही हूँ आज बालों को थोड़ा स्ट्रेट कर लूँ। टॉन्ग बहुत हो गया है, थोड़ा सा चेंज हो जाएगा, है ना? क्या कहते हो? कंटिन्यूटी ब्रेक ना हो जाए बेबी। कुछ नहीं होगा, तो मेरे बाल स्ट्रेट कर लेना। देख लो बेबी, डायरेक्ट से गुस्सा ना करें। डोंट वरी अबाउट दैट, आई विल हैंडल इट। ओके। अॼु तव्हां ॾाढा ख़ूबसूरत लॻी रहिया आहियो। सूट में तव्हां केतिरा झंझंदा आहियो, कुझु ॻाल्हाईंदा ई न आहियो। एक्चुअली उते सभु माण्हू गॾु हूंदा आहिनि, सुठो न लॻंदो। माण्हुनि खे त मौक़ो खपे ॻाल्हियुनि करण जो। ठीकु आहे, पर माण्हू कुझु बि चओ, मूंखे माण्हुनि जी परवाह न। तव्हांजी छा ॻाल्हि कजे, पर असांखे त परवाह आहे न। शोबिस जी फील्ड पर केॾी न मुश्किल आहे। माण्हू पंहिंजी मर्ज़ी सां ज़िंदगी नथो गुज़ारे सघे। किथे न किथे ॾिसो सुञाण वारो निकिरी थो अचे। हिन में ई त मज़ो आहे मुंहिंजी जान। हिन जे करे त माण्हू हिन फील्ड में ईंदा आहिनि। फेमस थियण खां पोइ तव्हां अॻियां अॻियां ऐं तव्हांजा फैन तव्हांजे पोयां। उहो त ठीकु आहे, पर किथे ईअं न थिए त मां बि हुन गिड़प में अची वञा। असांजी इहा मज़ा, इहा तूं कहिड़ी ॻाल्हि कई? तव्हां त सभु मदद।
अच्छा तव्हां मूंखे इहो ॿुधायो तव्हांजो नयो प्रोजेक्ट कॾहिं तो स्टार्ट थिए? बस मां तव्हांखे यादि आहियां न? हिन प्रोजेक्ट में मां लीड कंदमि न? हाँ हाँ ऑफ कोर्स यू आर इन। परेशान न थी। हेलो सर। यार सुभाणे संभाले वठजां, मुंहिंजी तबियत सही कोन्हे। हूअं बि घणा सीन त कोन्हनि। पर इफ़ी सर यार मूं ऑफिस में ॻाल्हाए छॾियो आहे। तूं परेशान न थी। हूअं बि नंढा ई कट्स आहिनि, इहे तूं वठी छॾिजां। ठीकु आहे इफ़ी सर, मां ॾिसी वठंदो। ऐं हा, हींअर खां ई कंहिंखे न ॿुधाइजां, न त इहे सभु आर्टिस्ट नख़रा करणु शुरू करे छॾींदा। चई छॾिजां त का एमरजेंसी थी वई हुई। ठीकु आहे। मूंखे फ़ोन करे राति जो ॿुधाए छॾिजां त पहिरीं जी जेका बि कॉल टाइम आहे ऐं जेको कुझु बि आहे मां ॿुधाए छॾींदुसि। ठीकु आहे। ऐं सभु कमु संभाले वठिजां। ओके, अल्लाह हाफ़िज़। ओके बाय। ठीकु आहे, ईअं नैना सां गॾु बि रहंदुसि, कुझु सिखी बि वठंदुसि। सुमैर, जी नैना जी। today you worked really very good. Well done. थैंक यू नैना जी। इहो सभु तव्हांजी सपोर्ट सां ई थियो आहे। अरे इन सब में तुंहिंजी पंहिंजी महिनत आहे। ॾिसजांइ हिकु ॾींहुं तूं ज़रूरु अॻियां वेंदे। Today you worked really very good. Well done. थैंक यू नैना जी। इहो सभु तव्हांजी सपोर्ट सां ई थियो आहे। अरे इन सब में तुंहिंजी पंहिंजी महिनत आहे। ॾिसजांइ हिकु ॾींहुं तूं ज़रूरु अॻियां वेंदे। स्पॉट बॉय, नैना जी, तव्हांजो फेवरेट जूस। तोखे कीअं ख़बर पई त मुंहिंजो फेवरेट जूस हे आहे? छॾियो न नैना जी, हिन वक़्तु काफ़ी गर्मी पई आहे, तव्हांजे लाइ जूस काफ़ी बहितर आहे। थैंक यू।